एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सॼी सिंध जीअं 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल उनवान सिंध तो में साह असांजो तइलीम सां ऐं चाह असांजो खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण ऐं सिंध जे हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो पियो वञे। खिपरो जे सवाई माली पारां गुलनि में अवामी न्यूज़ जो नालो लिखी सिंध सां मोहबत जो इज़हार कयो ऐं चयो आहे त 5 डिसंबर क़ौमी काज भरपूर अंदाज सां मल्हाए अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश कंदासीं। अवामी न्यूज़ जा सर त ही जेको अॼु असांजे सिंध जो ॾियारो मल्हाइनि पिया, हिननि खां असां ॾाढा ख़ुशि आहियूं। ही अवामी न्यूज़ वारा भाउ जेको आहिनि असांजी सिंध धरती अमर खे यादि कनि था। हर साल मूं वटि ईंदा आहिनि हर साल अवामी न्यूज़। ऐं पंहिंजे हथनि खां ही ॾिसो था गुलनि खां ठाहे हिननि भाइरनि खां गॾु साथ ॾींदो आहियां। ही अवामी न्यूज़ वारा सिंध खे यादि कंदड़ सचा बचा आहिनि सिंध जा। सवाई माली जेका आहे हू अवामी न्यूज़ जो नालो गुलनि में लिखियो आहे ऐं हिन जो चाह आहे सकाफ़त जे जेका हवाले सां 5 दिसंबर ते जेका अवामी न्यूज़ जेका आहे हू एकता जो ॾियारो मिलाए रही आहे। तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।